मलीर सिंध के नाले वाले लेखक मुहक़क़ दानिश्वर नज़ीर अहमद चन्ना अॻूणे जज ऐं सरगर्म सियासी शख़्सियत ज़ुल्फ़िकार कंबोह सां गॾु अवामी प्रेस क्लब मलीर में प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते ॻणितीअ जो इज़हार कंदे चयो त इन मौक़े ते नज़ीर अहमद चन्ना नई सियासी जमायत ठाहिण जो ऐलान कंदे चयो त हूअ ऐं संदसि साथी नई सियासी पार्टी ठाहिण जो फ़ैसिलो करे चुका आहिनि, जंहिंजो बाक़ाइदा ऐलान ईंदड़ महीने अगस्त में थींदो वॾे अवामी कन्वेंशन में कयो वेंदो। नज़ीर चन्ना चयो त अॼु सॼी दुनिया में जंग, नस्लकशी ऐं इंसानी हक़नि जी लताड़ इंसानियत खे तबाही जे किनारे ते आणे छॾियो आहे। अहिड़ी सूरतहाल में क़ौमी इतिहाद, इस्तेहकाम, नज़रियाती तोड़े सियासी मुतबादल जी सख़्त ज़रूरत आहे। हुन मौजूदा आइन ऐं सियासी ढांचे ते सख़्त तनक़ीद कंदे चयो त 1947 खां वठी हुक्मरान तबक़ा ऐं सियासी पार्टियूं अवामी मसइलनि जो हल ॾियण में नाकाम रहिया आहिनि। अवाम ख़ुशहाल थिया त मुल्क तरक़ी करे सघियो। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान नज़ीर चन्ना वाज़े कयो त संदनि तजवीज़ कयल सियासी जमायत पोरिय तबक़े, विचोले तबक़े ऐं महरूम क़ौमुनि जे हक़नि जे बुनियाद ते कमु कंदे। हुन चयो त असां 1940 जी क़रारदाद ते मुकमल अमल जी घुर कयूं था। वफ़ाक़ी ढांचे जी अहिड़ी तश्कील चाहियूं था जिते हर क़ौम खे बराबरि जा हक़ हासिल हुजनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।